अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। जीअं त भलारो महीनो रमज़ान मुबारक जो महीनो जारी सारी आहे ऐं असां इन जूं बरकतूं ऐं रहमतूं हासिल करे रहिया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह हिन महीने में 3 अशरा आहिनि। पहिरें अशरो रहमत वारो आहे ऐं ॿियों अशरो जेको आहे मग़फ़िरत वारो आहे ऐं टियों अशरो जेको आहे उहो जहन्नम जी बाहि खां आज़ादी वारो आहे, निजात वारो आहे। नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो सहाबी हज़रत सैयदना सलमान फ़ारसी रज़ियल्लाहु तआला अन्हु खां मरवी आहे त करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम शाबान मुअज़्ज़म जे आख़िर ॾींहं ते ख़ुतबो इरशाद फरमायो ऐं पाण फरमायूं त अनक़रीब उहो महीनो अचण वारो आहे जंहिंमें हिकिड़ी अहिड़ी राति आहे जेका राति 1000 महीननि खां बहितर आहे, जेका राति जंहिंखे लैलतुल क़द्र चयो वेंदो आहे। माना रमज़ान मुबारक जे महीने में उहा राति आहे 27 जी राति। इहा राति जेका आहे इहा 1000 महीननि खां बहितर आहे। ऐं करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त इन महीने जा जेके रोज़ा आहिनि रमज़ान मुबारक जा इहे फ़र्ज़ कया विया आहिनि ऐं हिन राति में क़ियाम यानी निमाज़ तरावी इहा सुन्नत आहे। ऐं हिन महीने में जेकॾहिं को शख़्स कंहिंखे रोज़ो इफ़्तार थो कराए त अल्लाह तबारक व तआला उनखे बख़्शे छॾे थो ऐं उनखे जहन्नम खां आज़ादी अता फ़रमाए थो ऐं उन रोज़ो इफ़्तार करण वारे खे अल्लाह तबारक व तआला ओतिरो ई अजर ऐं सवाब अता फ़रमाए थो ऐं जेतिरो रोज़े रखण वारे खे अल्लाह तबारक व तआला अता फ़रमाईंदो आहे। सहाबा किराम अर्ज़ कई या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं को शख़्स हुन में एतिरी इस्तिताअत न हुजे, ताक़त न हुजे त उहो रोज़ो इफ़्तार कराए सघे त उन जे लाइ छा हुकुम आहे? करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो हीअ त सवाबु सिर्फ़ु उन जे लाइ आहे जेको सिर्फ़ु हिकिड़ो ढुक पाणी जो पीआरे या हिकिड़ी खजूर खाराए रोज़ो इफ़्तार कराए या हिकिड़ो ढुक जेको आहे खीर जो पीआरे ऐं इफ़्तारी कराए, हीअ सिर्फ़ु अजर सवाबु उन जे लाइ आहे। पर जेकॾहिं को रोज़ेदार खे पेट भरे करे खाराईंदो न, अल्लाह तबारक व तआला उनखे मुंहिंजे हौज़ मां हिकु अहिड़ो ढुक पीआरींदो जो कॾहिं बि उञारो कोन थींदो। ऐं करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त रमज़ान मुबारक जे महीने में तव्हां 4 ॻाल्हियुनि जी कसरत कयो। ॿ अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, ॿ अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंजे ज़रिए तव्हां अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करे सघो था ऐं 2 अहिड़ियूं आहिनि जो तव्हां कॾहिं बि उन खां बेनियाज़ नथा थी सघो। करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो 2 उहे शयूं जिन जे ज़रिए तव्हां अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करे सघो था। उन में पहिरीं जेका आहे उहा इहा आहे त ला इलाहा इल्लल्लाह, माना इन जी गवाही ॾियणु ऐं ॿियो जेको आहे सो अल्लाह तबारक व तआला जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इस्तिग़फ़ार करणु, अल्लाह ताला जी बारगाह में तौबा करणु, इस्तिग़फ़ार करणु। 2 शयूं आहिनि जिन जे ज़रिए तव्हां अल्लाह ताला खे राज़ी करे सघो था ऐं 2 उहे शयूं आहिनि जिन खां तव्हां कॾहिं बि बेनियाज़ नथा थी सघो। हिकिड़ी इहा आहे त करीम आका सल्लल्लाहु तआला वसल्लम फरमायो तव्हां अल्लाह ताला जी बारगाह में हर वक़्तु जन्नत जी तलब कयो, या अल्लाह असांखे जन्नत अता फरमा। ॿियो इहो त करीम आका सल्लल्लाहु तआला वसल्लम फरमायो हर वक़्तु अल्लाह ताला जी जहन्नम खां पनाह तलब कयो, या अल्लाह असांखे जहन्नम खां बचाए। माना 4 शयुनि जी हिन महीने में कसरत कयो ऐं हीउ महीनो हूअं बि अज़मतुनि ऐं बरकतुनि वारो महीनो आहे। हिन महीने में जेकॾहिं को शख़्स रोज़ेदार दुआ घुरंदो आहे त अल्लाह तबारक व तआला जेके बि मखलूक दरियाउनि में समुंडनि में जी मछियूं आहिनि जेका पैदा फरमाई आहे मखलूक, उहा रोज़ेदार जी दुआ ते आमीन चवंदा आहिनि। ऐं अल्लाह तबारक व तआला हिन महीने खे वॾी अज़मत ऐं बरकत अता फरमाई आहे। एतिरो थी सघे त हिन महीने जी जो अदब एहतराम कयो वञे, कम हक़ हिन जो ख़्यालु कयो वञे, रोज़ा रखिया वञनि, इबादत कई वञे, निमाज़ तरावी अदा कई वञे। ऐं हिन महीने जे आख़िरी अशरे में हिकिड़ी राति आहे जेका 1000 महीननि खां बहितर आहे, जिन जो ज़िक्र क़ुर पाक में मौजूदु आहे ऐं उन राति में नुज़ूल क़ुर थियो आहे ऐं नुज़ूल मलाइका वारी राति आहे। ऐं इहा जेका राति आहे इहा 1000 महीननि खां बहितर आहे। त अल्लाह ताला जी बारगाह में इहा दुआ आहे त अल्लाह ताला सभिनि खे अमली तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं हिन महीने जो कम हक़ अदब एहतराम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।